नाज़रीन, हैदराबाद के गाड़ी खाते वाले इलाके के रहवासी नौजवान जहांज़ेब के नामालूम माण्हुनि हटड़ी बाईपास से गोलियों हणी क़त्ल करे छॾियो। मक़तूल नौजवान जे वारसनि पारां वाक़िए में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ जो मुतालबो कयो वियो आहे। इन हवाले सां ॾिसूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर सलीम मलाह जी हीअ रिपोर्ट। वालदेन जो अरमान होंदो आहे त हू पंहिंजे नौजवान पुट खे मोड़ ॿधनि, पर जॾहिं नौजवान मोड़ बजाए कफ़न में हुजे त हुन जे घर भातियुनि ते छा गुज़रंदी हूंदी उहो त उहे ई ॼाणनि था। कंहिं ॼातो थिए त गाॾी खाते वासी नौजवान जहांज़ेब, जंहिंजी अॻे महीने शादी रिथियल हुई, उनखे नामालूम हथियारबंद हटड़ी बाईपास ते गोलियुनि जी बख बनाए छॾींदा। मेरा नाम हारिस है, मेरा सबसे बड़ा भाई था वो। हमें पता ही नहीं, वो घर से अपना तैयार होके गया था, कह रहा था दावत में जा रहा हूँ, और बाद में हमें कॉल आई कि उसके साथ यह हादसा हो गया। बस इतनी सी बात पता है हमें, तो बाकी कोई नहीं पता किसने क्या किया है, किसने मारा है, किसने गोली मारी, कुछ भी नहीं पता। हम लोग 3 भाई हैं जी। मतलब कल मेरे साथ ही गए थे हॉल की बुकिंग कराने वो, लेकिन अब जो अल्लाह को लिखना था वो तो हो गया। क्या चाहते, क्या इंसाफ ही चाहेंगे और क्या चाह सकते हैं। मेरा बहुत अच्छा दोस्त है बचपन का, हमारे साथ बड़ा हुआ है, हमारे साथ ही वक्त गुजारता है और हम साथ ही होते थे। लेकिन जब ये हादसा पेश आया तो हमारे साथ नहीं था। पता जी, नेक्स्ट मंथ उसकी शादी थी, अगले महीने शादी की तैयारियां भी चल रही थी, कमरा भी उसने तैयार करवाया, अपना सब कुछ करवाया। शोरूम का काम था गाड़ियों का, बुलाया था उसको फ़ोन करके, पता नहीं किसने बुलाया था, लेकिन उसको बुलाया था। नौजवान जहांज़ेब जे वारसनि तोड़े दोस्तनि जो चवणु आहे त उनखे बेगुनाह क़त्ल कियो वियो आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे साणनि इंसाफ़ कयो वञे। यार बच्चा मेरा बहुत प्यारा बेटा था, वो तो पूरे इलाके में उसकी मालूमात करो कि वो बहुत अच्छा बेटा है मेरा। बहरहाल मेरे साथ जुल्म इन्होंने करा है, जिसने भी करा है। मुझे कानून से, हर इदारे से इंसाफ चाहिए। मुझे मेरे बेटे का खून रायगा नहीं जाना चाहिए। घर जे साम्हूं ही रहंदो आहियां। मुंहिंजो नंढपण जो साथी हो, दोस्त हो, सुठो चङो भलो, गॾु घुमियासीं, गॾु खाधो पीतोसीं, खेॾियोसीं नंढपण में। घर जे माना भित सां गॾी पई आहे। राति जेॾीमहिल निकिरे पियो मग़रिब जे टाइम, ओॾीमहिल मां ऐं हो गॾु निकितासीं घरां, त हो निकिरे पियो त मूं ईअं ई माना मज़ाक कनि चयो, मां चयो यार माशाल्लाह ठहीं थो। चई हा यार हिकिड़े कम सां वञा थो, बसि तकड़ में निकिरी वियो। पोइ मां बि जाम छोड़े निकिरी वियुमि, मूंखे बि कमु हो। त पोइ बसि बाद में फ़ोन आई, ख़बर इहा पई त यार हुनखे माना मर्डर थियो आहे, गोरियूं लॻियूं आहिनि। पोइ असां उतां निकितासीं, भॻासीं। अल्लाह साईं रहम करे, अल्लाह साईं बसि हुनखे ज़िंदगी ॾे, हयाती ॾे। पर ज़ख़्म अहिड़ा गहरा हुआ त माना जांबर न थी सघियो, शहीद थी वियो। असां दोस्तनि जा इहे मुतालबा आहिनि त जेका बि जे माण्हू आहिनि उन्हनि खे कैफ़रे किरदार ताईं पुॼायो वञे। हैदराबाद में ॾोहनि में तेज़ी सां इज़ाफ़ो थी रहियो आहे। पुलिस खे घुर्जे त हू जहांज़ेब जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करण सां गॾु ॾोहनि ते ज़ाब्तो आणण जे लाइ क़दम खणे। कैमरामैन ज़ाकिर लगारी सां गॾु सलीम मलाह, मेहरान टीवी न्यूज़, हैदराबाद।